सिंध जे अॻूणे वरी वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह जी 17वीं वरसी संदसि रिहाइशगाह वाहड़ में मल्हाई वई। वरसी में सिंध जे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह शिरकत कई। सैयद मुराद अली शाह पंहिंजे वालिद जी मज़ार ते चादर चाढ़े क़ुरान ख़्वानी ऐं मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वरसी तक़रीब में शिरकत कई। वरसी तक़रीब में इलाइक़े जे रहवासियुनि ऐं पीपल्स पार्टी जे अॻवाननि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वालिद मरहूम की 17वीं वर्सी है। उस सिलसिले में मैं यहाँ उनकी मज़ार पे हाज़िरी दी है और खैरात का इंतज़ाम है। आज 4 अप्रैल को जो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की बरसी होनी थी, वो भी रमज़ान शरीफ की वजह से आज वहाँ जलसा भी है। 14 अप्रैल को कर रहे हैं 4 अप्रैल वाला जलसा। तो उस सिलसिले में मैं यहाँ से फिर जाऊंगा गढ़ी खुदा बख्श शहीदों की मज़ार पे। आपने बरसात की बात की, ये अप्रैल में अक्सर ऐसे तूफ़ान और हवाएं चलती हैं, लेकिन इस दफ़े बारिशों की भी थोड़ी पेशगोई और कल हल्की फुल्की बारिश यहाँ सेवन शरीफ में भी हुई है। रास्ते में भी मैंने देखा था बारिश हुई थी, कराची में भी एक्सपेक्टेड है और हमने उस सिलसिले में पहले ही सारों को अलर्ट किया हुआ है। और इंशाअल्लाह ताला हुकूमत की कोशिश होगी कि जो उनकी एजेंसीज़ हैं, जो लोकल गवर्नमेंट स्पेसिफिक एजेंसीज़ हैं, वो बरसात में लोगों को तकलीफ़ ना आने दें। अल्लाह साईं जेकी ॾिनी आहे हिदायत, उन हिसाब सां सेवण जे आवाम जी ख़िदमत कई अथऊं ऐं उन जो जेको हिन दफ़े न मां हर दफ़े कई आहे 2002 खां वठी आउं हितां चूंडिजी अचां पियो थो ऐं 2002 खां वठी कोशिशि कई अथमि त सेवण जे आवाम जी ख़िदमत कयां ऐं उनजी जेको सबूत आहे उहो इहो ई आहे त तव्हां 2002 खां ॾिसो ऐं हींअर 2024 ताईं सेवण जे आवाम मुंहिंजी भरपूर मदद कई आहे इलेक्शन्स में। त इहो मुंहिंजो ख़्यालु आहे मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। आवाम जी मोहब्बत जेकी मुंहिंजी जेकी ख़िदमत जो जज़्बो आहे आवाम जे लाइ, इंशाअल्लाह ताला मंशूर जे लाइ बिल्कुलु प्लान्स पहिरीं बि तयारु आहिनि, पर को अहिड़ो फीज़िबल प्लान जेको मिले, जंहिंखे आउं सम्झां त उन सां फ़ाइदो थी सघे, इंशाअल्लाह ताला उहो इम्प्लीमेंट कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।